नाज़रीन, अठहठ मोरी खां नवाबशाह वेंदड़ मेन लिंक रोड गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां मरम्मत न थियण करे तबाह थी वियो आहे, जे सबबि ट्रांसपोर्टर तोड़े शहरी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था ग़ुलाम कादिर सरवर जी हीअ रिपोर्ट। अठन मोरी शहर का वाया नवाबशाह रोड जो है मुकम्मल तौर तबाह थी वियो आहे। ट्रांसपोर्टन जे मालिकनि गाड़ियूं बंदि करे बीहारे छॾियूं आहिनि, जंहिं करे इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियनि था। अचो त उन हवाले सां हितां जे माण्हुनि खां पुछूं था उन्हनि जो छा चवणु आहे। अठहठ रोड नवाबशाह वाया जेको आहे सॼो रोड ख़तमु थी चुको आहे, हंधा हंधा टुटी चुको आहे। डिप्टी कमिश्नर नवाबशाह सॼा जेके अठहठ नवाबशाह जा रोड आहिनि उहे ठहियल ठुकियल रोड भञी रहियो आहे, हंधा हंधा भञी उन्हनि खे नओं ताज़ो करे रहियो आहे। अठहठ रोड ते जंप झाका जेके बि आहिनि उन्हनि खे को बि ध्यानु कोन ॾिनो पियो वञे। हादसा रोज़ मामूल बनियल आहिनि। असांजी डिप्टी कमिश्नर नवाबशाह खे गुज़ारिश आहे, बराए महिरबानी अठहठ रोड ते कमु करायो वञे, अठहठ रोड खे नए सिरे सां उनजो कमु कयो वञे। टेंडर जेको नवाबशाह वञे थो ही रोड ॾिसो तव्हां सॼो भॻल आहे। मां ही मरीज़ खयों थो वञा, रोज़ असांजा टायर पंचर था थियनि। हिते को बि इंतिज़ामिया हिते हिन रोड जो न ठाराइनि था, न सोचीनि था। असांजी अपील आहे सिंध वज़ीर आला खे ऐं DC साहब खे त हू हिन रोड जो कुझु को कमु करे ॾींदे असांखे। रोड अठहठ रोड जेको आहे सफ़ा ख़राबु थी वियो आहे। डेली असां वञूं था, असां ही गौर करे गाॾी आहे पंहिंजी गौर करे वक़्तु गुज़ारो कयूं था। डेली टायर पंचर आहिनि, रोड जो सत्यानाश आहे। माना तक़रीबन जेको कलाक जो पंधु आहे त 2-2.5 कलाक खाई थो वञे पंधु करण में। रोड जो सफ़ा सत्यानाश आहे, सफ़ा रोड। असां यार रोज़ अचूं वञूं था हितां शहर मां, असां सां वॾी हालत आहे। असां टैक्सीअ में हलायूं था, असांखे मिले थो 1000 रुपया किरायो, 500-600 रुपया त असांजा तेल में ख़र्च थी था वञनि। ॾाढो असांखे ज़लील कयो आहे हिन रोड। असांखे महिरबानी करे मुराद अली शाह खे अपील आहे त असांखे रोड ठाराए ॾिए, महिरबानी करे असांखे तकलीफ़ भाई गवर्नमेंट खे त ही मोहतरमा अज़रा साहब ऐं साईं आसिफ साहब जो असांजो हल्को आहे अठहठ खां नवाबशाह ताईं जेको रोड आहे, महिरबानी करे इन जी मरम्मत कराई वञे। असां त बर्बाद थी चुका आहियूं। असांजे रस्ते में माण्हू मरी था वञनि, जो असां ज़ख़्मी या बीमारनि खे पहुचायूं इस्पताल कहिड़े बि पहुचायूं। महिरबानी करे असां ते रहम कयो वञे। महिरबानी कयो, रोड जो हालत ॾिसो असांजो, अॻिते ॾिसो कहिड़ा खॾा आहिनि, गाॾियुनि जे तबाही मचाए छॾियो आहे रोड जो। महिरबानी कयो, रोड असांखे ठाहे ॾियो यार। तव्हां हितां जे इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त हीउ जेको अठन मोरी शहर खां वाया नवाबशाह रोड आहे उहो मुकमल तौर तबाह थी वियो आहे। ऐं रोड टुटण हुजण करे इलाइक़े वासी जेके आहिनि सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियनि था, पर हितां जो इंतिज़ामिया तो केर बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर अठहठ मोरी शहर खां वाया नवाबशाह रोड खे ॿीहर नए सिर तामीर कराए ॾिनो वञे त जीअं हितां जा माण्हू सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन सिंगार ज़ंगेचो सां गॾु ग़ुलाम सरवर कासकली, मेहरान TV न्यूज़।